नाज़रीन नवां खे आगाह कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में हर ॿार खे 30 मिंटनि में एमरजेंसी केयर फ़राहम कई वेंदी आहे। ॿारनि जे इलाज खे बहितर करण जे लाइ 2010 में चाइल्ड लाइफ सां शिरकतदारी शुरू कई हुई। सालियानो 1 मिलियन खां वधीक ॿारनि जो इलाज कयो वेंदो आहे। ख़बर वास शेयर कई पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में हर ॿार खे 30 मिंटनि में एमरजेंसी केयर फ़राहम कई वेंदी आहे। ॿारनि जे इलाज खे बहितर करण जे लाइ 2010 में चाइल्ड लाइफ सां शिराकतदारी शुरू कई वई। अवां खे आगाह कई पिया। सालियानो 1 मिलियन खां वधीक ॿारनि जो इलाज कयो वेंदो आहे। ख़बर मां शेयर कई पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में हर ॿार खे 30 मिंटनि में एमरजेंसी केयर फ़राहम कई वेंदी आहे। ॿारनि जे इलाज खे बहितर करण जे लाइ 2010 में चाइल्ड लाइफ सां हिसेदारी शुरू कई वई हुई। सालियानो 1 मिलियन खां वधीक ॿारनि जो इलाज कयो वेंदो आहे। ख़बर वास शेयर कई पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में हर ॿार खे 30 मिंटनि में एमरजेंसी केयर फ़राहम कई वेंदी आहे। सालियानो 1 मिलियन खां वधीक ॿारनि जो इलाज कयो वेंदो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में हर ॿार खे 30 मिंटनि में एमरजेंसी केयर फ़राहम कई वेंदी आहे। बिल्कुलु नाज़रीन, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कुझु देरि पहिरियां मीडिया सां ॻाल्हाए रहियो हो। संदसि चवणु हो त सिंध में हर ॿार खे 30 मिंटनि में एमरजेंसी केयर फ़राहम कई वेंदी आहे।